जमात सगोरी हाणे फंक्शनल मुस्लिम लीग के बे अगवान मुझो दोस्त भी है उनकी मेहनत अवर चाई जाकोड़ जुस्तजू काबिल तहसीन काबिल तारीफ़ है। नहायत एहतराम से अर्ज कंदुस मोहतरम काशिफ निज़ामानी साहब जिन के पान अचन पंहिंजे ख्यालन का आगाह कन इन नारे से नारे विलायत ढेर पाला। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। काबिल एहतराम साईं इस्माइल शाह साहब, काबिल एहतराम सरदार अब्दुल साहब, अदी नुसरत से तो मजीद साहब, डॉक्टर रफीक मोहम्मद साहब, जेके दोस्त स्टेज से बैठा है, जमात सगोरी अस्सलामु अलैकुम ढेर पादा। अज मुझे वो भी याद अचे पियो जॾहिं फ़कीर नूर हसन जी जनाज़ा नमाज इन्हीं ग्राउंड ते थी हुई। मुझे ख्याल में सिंध जो वॾे में वॾो जनाज़ो हो, शहीदन जो जनाज़ो हो। दरगाह शरीफ में बेगुनाह 11 असांजा कूंदर कुठा विया। ॾोह छा हो उन्हनि जो? तू हक़ जा पोइ लॻवा, पंहिंजे मुल्क ते जान ॾियण वारा हुआ ऐं दरगाह रोज़े धणी खानकाह रोज़े धणी जे चश्मो चराग साईं इस्माइल शाह साहब सां गॾु हुआ। खुदा जो कसम जेकॾहिं असां सियासत लाशनि जी कयूं हा, असां शहीदन खे सियासी तौर विकिणण जी सियासत कयूं हा, हिन वक्त पीपल्स पार्टी की हुकूमत सिंध में कान हुजे हा। पर असां कॾहिं भी शहीदन के विकियो कोन्हे, सरे बाज़ार असां नीलाम नाहे कयो। असां हमेशा मुल्क सां गॾु अमन की सियासत कई है, प्यार और मोहब्बत की सियासत कई है। असांखे असांजे मुर्शिद पारा, असांजी सियासी क़यादत पारा जेको पैगाम मिले तो असां उन्हीं के उन्हीं लाइन ऑफ एक्शन ते हलूं था। अज ही मेड़ इन्हीं शय जो सबूत है, इन्हीं गाल जो सबूत है तो शहीद कदें भी मरंदा ना है। मुझा दोस्तों, वो दर्द असांजे दिल में अॼु बि है। जॾहिं शहीदन जा लाश खणी असां हिते दफनाया, उन्हीं जे रिएक्शन में भी असां जेको थोरो घणो असां एहतजाज कयो, उन जे रिएक्शन में भी असां काफ़ी ज़ेरे अताब रहियासीं। पर आउं तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि
असां पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं था, असां पाकिस्तान जा वारिस आहियूं। हीउ मुल्क असां ठाहियो आहे, हिन मुल्क जी असीं हिफ़ाज़त कयूं था बग़ैर कंहिं लालच, बग़ैर कंहिं क़ीमत जे, छो जो हीअ असांजी धरती आहे। पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त करणु कंहिं ते को थोरो या अहसान कोन्हे। तव्हांखे आउं सिर्फ़ु इहा गुज़ारिश कंदुसि त सियासी तौरु असां सां वेसा घाटियूं थियूं, कोशिश करे असांखे पोइ हिते धिकण जी कोशिश कई वई, पर तव्हां सभिनी खे आउं हिकिड़ी गुज़ारिश कयां, हिन मुनासिबत सां असां मुखालफ़नि खां बदिलो वठी सघूं था जमहूरी अंदाज़ में। ऐं तव्हांखे ॿाहूं ॿधी, सॼी जमायत खे आउं ॿाहूं ॿधी इहा गुज़ारिश थो कयां, तव्हां पंहिंजा शनाख़्ती कार्ड ठाराहियो, तव्हां पंहिंजे दोस्तनि जा शनाख़्ती कार्ड ठाराहियो, तव्हां नियाणियुनि जा शनाख़्ती कार्ड ठाराहियो। तव्हांजो शनाख़्ती कार्ड ठहंदो, ऑटोमेटिकली इलेक्शन लिस्ट में तव्हांजो वोट अची वेंदो। असां वोट जी ताक़त सां उहा पुराणी जेका असांजी हुई असीं वरी वापसि वठंदासीं। उन में तव्हां सभिनी खे इहो जहाद करणो पवंदो ऐं अॼु वचन करणो पवंदो। असांखे उहो पुराणी शइ, असांजो वेल जेका ॻाल्हि आहे उहा असीं इन हिसाब सां वठी सघूं था। अॼु वचन कयो, नारो हणी वचन कयो, न न न, इहो नारो न, अहिड़ो नारो हणो त 20 किलोमीटर ताईं तव्हांजो थिए। उहो नारो हणो जेको घोटाले जो किलो फतेह सां कयोसीं। अल्लाह तव्हां ते आसानियूं पैदा करे, तव्हांखे पंहिंजो करम करे, तव्हां ते पंहिंजो रहम फरमाए ऐं असां सभिनी खे दरगाह रोज़े धणी जे ॾिनल सबक़ ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अव्हां जी वॾी महिरबानी। भेज पागारा, पाकिस्तान ज़िंदाबाद।